मंगलाचरण करे वठां पंहिंजे गुरुदेव भगवान जो। तॾहिं परमात्मा जो उन्हनि मंगलाचरण कयो आहे। सूत जी महाराज चओ हरे राम। यतोन्वयादि तरतश्चार्थेष्वभज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदयादि कवये मुह्यन्ति यत् सूर्य तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि। ते सूत जी महाराज अहिड़ो मंगलाचरण कयो आहे कि मां सत्य जी वंदना तो कयां, जेको परम सत्य है। राम जी जा भक्त ईअं न सम्झनि त भागवत महापुराण असांजो ग्रंथ न आहे त कृष्ण भगवान जे भक्तनि जो आहे। अंबे माता जा भक्त ईअं न सम्झनि त हे त कृष्ण भगवान जो आहे, असां छो मञूं इन खे? न, सत्यम परम धीमहि। शिव भगवान भोले बाबा जा भक्त भी ईअं न सम्झनि कि मां उन सत्य स्वरूप, सत्य तत्व, सत्य साक्षात प्रकट सचिदानंद सत्य स्वरूप जी मां वंदना तो कयां, जेको परम सत्य है। राम जी परम सत्य है, अंबे माता परम सत्य है, भोले बाबा परम सत्य है, श्री कृष्ण भगवान तो परम सत्य आहिनि। त यानी हर भक्त जे लाइ भागवत महापुराण जरूरी आहे। चओ हरे कृष्ण। चवनि था जैसां हे सॼे संसार जी सृष्टि स्थिति प्रलय थींदा आहिनि, सभिनी रूपनि में जेको दर्शन तो ॾे, अलॻि अलॻि पदार्थ जड़ चेतन जेके नज़र था अचनि, पर सभिनि में उहो ई आहे, उन जे द्वारा ई प्रकट थिया आहिनि। बोलो वृंदावन सदगुरुदेव भगवान। तारियूं वजाए करे करतल ध्वनि सां स्वागत कयो असांजी आदरणीय पूजनीय दीदी जन जो, संतन जो। हरे कृष्ण। तो वो केरा चवनि था ब्रह्मा जी हिरण गर्भ? न न, ब्रह्मा जी भी न आहिनि, ब्रह्मा जी खे तो उन्हनि प्रकट कयो आहे। उहे खुद परम तत्व सत्य स्वरूप आहिनि, जंहिंजे छांव जे करे कूड़ो जगत, मिथ्या जगत भी सचो तो नजर अचे। जहिड़ी तरह सां ॿाहिरि रेती चमकंदी आहे त असां पाणी सम्झी वेंदा आहियूं, पाणी केॾी महिल रेती नज़र ईंदी आहे। चओ हरे राम। वॾा वॾा विद्वान भी जैसा मोहित थी वेंदा आहिनि। उहो सत्य तत्व स्वयं प्रकाश ज्योति स्वरूप जेको माया को न्यारो आहे, जंहिंजे माया में सभु लोक ॿधल आहिनि, पर माया उनजी अनुचरी आहे, दासी आहे। अहिड़े सत्य स्वरूप सत्यम परम धीमहि असां प्रभु के प्रणाम था कयूं। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद।